सतनाम सत श्री अकाल। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच हैरी सच नानक होसी भी सतनाम सत श्री अकाल। चौथी अष्टपदी सुखमनी साहब जो छहों पदा सुखन जी मणि साहब हिन पद में छा था फरमाइन। सुन अंधा कैसे मार गोपाल बुझारत बुझे डोरा कहाँ बुझारत बुझे डोरा जिस कहिए तो समझ भोरा कहिए तो समझे भोरा कहाँ बिसन पद गावे गुंग कहाँ बिसन पद गावे जतन करे तो भी सुर भंग ओ जतन करे तो भी सुर भंग नहीं हो तो उस कह पिंगल पर्वत पर भवन कह पिंगल पर्वत पर भवन नहीं होत वहाँ उस गवन वहाँ नहीं होत वहाँ उस गवन करतार करना मैं दीन बेनती करे करतार करना मैं दीन बेनती करे नानक तुम्हारी कृपा तरे करतार करना मैं दिन बेनती करे करतार करना मैं दिन बेनती करे नानक तुम्हारी कृपा करे सुखमनी सुखम भगत जना के
श्री राम श्री राम। असांजे संसार में जेका हलचल जी प्रक्रिया रहे थी वह कननि जे द्वारा वाणी जे द्वारा और हलण जे द्वारा तो जेकॾहिं ॿुधे ई नथो, ॿोले ई नथो, हले ई नथो, संसार जी कार्य कीअं सिद्ध थींदो। इन लाइ प्रभु खां कृपा घुरनि था साहब। श्री राम। सुन अंधा अखियुनि खां सवाइ कैसे मार्ग पावे। अंधो ॿुधे त सयूं पर हलंदो कीअं। हिन जीव में जेकॾहिं ज्ञान और वैराग कोन्हे, ॿई साधन नाहिनि, संसार खां वैराग, अॻिते हलण जो उहो ज्ञान, इन ॿिन्ही अखियुनि खां ॿुधी रूपी अंधो आहे। कैसे मार्ग पावे, कीअं रस्ते ते हलंदो। त हे मुंहिंजा प्रभु कर गह लेह ओण निबहावे। जॾहिं शइ जी तूं बख़्शिश कंदे, तूं हथ वठी पकड़ींदे त उहो अंधो पंहिंजी राह ते पहुचंदो। बाक़ी अंधो ॿुधंदो बि त हली कीअं सघंदो। राम। सुन अंधा कैसे मार्ग पावे। कर गहे ओड़, कर गह लेहो हथ पकड़े करे ओड़ पंहिंजी मंज़िल ते उहो पहुची सघंदो, उनखे पहुचाइबो। तूं ई कृपा कर, मां अंधो आहियां, तूं मूंखे उन मंज़िल ते पहुचाए। कहा बुझारत बूझे डोरा। मां ॿोड़ो आहियां, तुंहिंजी बुझारत खे बुझी नथो सघां। तूं जेकी चईं थो मां समझी नथो सघां। श्री राम। मन खाली कोन्हे, कामनान वासनान पंहिंजनि में भरियो पियो आहे। सॼो मन ॿुधी लगन चित सॼो उन में झोंपियो पियो आहे। मां प्रभु कृपा करे जेके दौरा रहिया, मां ॾिठो त 12-14 न जेके मां ठपो ॻाल्हायां सत्संग खां सवाइ जी ॻाल्हि आहे। राम। बाना माण्हुनि खे कुझु सम्झ में अचे, जंहिंखे कुझु ठपो चवां चए मां ईअं न सम्झो। तो ईअं छो न सम्झो। मां त बाबा साफ़ सुथरो अखर लाइन जो ॻाल्हायो। पढ़ियल बि सम्झे, अणपढ़ियल सम्झे, ॿार ॿुढो जेको बि आहे सम्झे। टके तोखे लाइन मां चई पर तूं चवंदो मां सम्झी कान। राम राम। मां पुछां थो मंझंदि खां पोइ कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायां। हे जीव केतिरो ईअं मंझंदि खां पोइ शाम ताईं हिन पासे ॾे कहिड़ी गाॾी वञणी आहे, न सुठी न कसी, न हल्की, न मेल, न पैसेंजर, कहिड़ी गाॾी वञणी आहे। मंझंदि खां पोइ शाम ताईं हिन पासे कहिड़ी गाॾी वञणी आहे। वेठा आहिनि ॿुधजी पुरुष। तव्हांखे साईं जेका सुबुह जो गाॾी आहे न उहा फर्स्ट क्लास आहे। सुणाई थिए वई, मां रहियो कंहिं वटि पियो, तूं मोकल बि ॾेई छॾी मूंखे। मां पुछां छा थो और तूं जवाब छा थो ॾे। उहो ॿोड़ो चङो न ॿुधे। इहे बेसमझां जो मां तव्हां केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायां, अजब ईंदो आहे। हिकदमि कंप्लीट मां तके तोड़े शब्द लाइन जो चवंदो आहियां, बसि कोई दिक़त ई कुझु कोन्हे। एतिरो जीव भरमियो पियो आहे, ॾिसण में सियाणो सॾाए थो।
कहां बुझारत बूझे डोरा, निस कहिए तो समझे भोरा, रात चइजेसी त ॾींहुं थो समझे पियो। राम राम हिते हिते मिलंदो। श्री राम। बाबा बटण हेठि कर त जेके हेठि आहिनि उहे मथे कंदो वेंदा। भई तोखे हेठि चयोसीं, इहो थियो न, राति ऐं ॾींहुं। ओहो, हथ ॾेखारिजो तो हीअं बीठो आहे, हीअं थी वियो तो होॾे थो थिए। भई मां हथ हेॾे थो तोखे ॾेखारियां, तूं हेॾे वरी कीअं थो थिए। राम राम। हाणे त छा चइजे, तोखे सम्झण नथो अचे, मूंखे सम्झाइण नथो अचे। मां चवां थो पुट हीअं थी त तूं वरी होॾे थो थिए, मां हीअं थो चवां त वरी हीअं थो थिए। तव्हां सुबुह कोटी मां सां गॾु ॾिसो, मां सां गॾु हुजो, तव्हांखे ॾेखारियां। साहिब चवनि था, हे त हाणे पंहिंजे लाइ चवनि था, कहा बुझार त बूझे डोरा। साईं मुंहिंजो इहो हाल आहे। जीव जी स्थिति परमात्मा जे जेको असांजो हाल आहे उहो साहिब त सावे हुया न, प्रभु रूप हुया। असांजो जेको हाल आहे उहो प्रभु खे समर्पण कनि था। साईं असां ॿोड़ा आहियूं, असां सम्झी नथा सघूं तुंहिंजी ॻाल्हि खे। तूं छा थो चई, असां छा था कयूं। निस कहिए तो समझे भोरा, कहां बिशन पद गावे गुंग। राम विशन पद, कहां बिशन पद गावे गुंग। जतन करे तो भी सुर भंग। ईश्वर जी सिफत ॻाईंदो उहो जेके बि जेको कुझु बि ॻाल्हाए थो, उनखे उन में रस अचे थो तॾहिं थो ॻाल्हाए न। श्री राम। हे त ॾिठो आहे, घंटा घंटा कथा पढ़ंदड़, पाठ पढ़ंदड़, वाणी पढ़ंदड़, पर सुर भंग। छो जो जेकी पढ़ियो थो वञे उन्हनि में जेकी ज्ञान भरियल आहे उहा ॼाण नाहे त मां छा पढ़ी रहियो आहियां। कोई चई विझे साईं तव्हांजे सुर में ॾाढो रस आहे, त हुनखे सम्झाइणो पवंदो आहे, पुट उहो रस ॿाहिरों न ईंदो आहे, रस अंदरि आहे हर हिकु जे में। पर जेकी ॻाइजे थो उन में जेके अखर आहिनि उनजो अर्थ भावार्थ पंहिंजे हृदय में जॾहिं अची वेंदो त साहिब छा था चइनि और मां छा चई रहियो आहियां। जॾहिं ॼाण अची वई त पंहिंजो पाण उन में रस भरे करके उन शइ सां उहो ॻायो वेंदो आहे, तॾहिं इहा शइ रस ईंदी आहे। मास्टर चंद्र साहिब खे जीअं चवणो पइजी वियो, चौंकी कंदे ढक ढक ढोलना ऐब न फोलना, त चए उन महिल इहा शब्द चवंदे चई थो विझे, न का विषय बि कान हुई। चए मां 14 साल जो ॿार आहियां, हैदराबाद में संत कंवरराम ॻाए पियो, मां उन जे मुखड़े खे ॾिसां पियो त छा उन जे मुख मां आस पई निकिरे, छा उन जे मुख में तास ही। बसि इहा ॻाल्हि ई जेका कंवर खे कंवर जो गुल बणाए वई। हाणे हुनजो आस तास उहो पियो सम्झे। भाव इहो न लाइ त असां ढक ढक कीअं था चऊं, उहो ढक ढक कीअं चवंदो हो। उहो माल खे अॻियां रखी करे चवंदो न, मालिक अॻियां आहे, मां ढक ढक चवां थो, असां ज़बानी छड़ो चऊं था। राम भाव आहे त उन भाव खे सम्झी करे उन वचननि जे वाणी जे अखरनि जे अर्थ खे और भावार्थ खे सम्झी करे हृदय में और पोइ उन में उहो रस भरींदो, उहो भाव भरींदो, उहा शइ मिठी थी पवंदी, उहा पाण खे मिठी लॻंदी, ॿियनि खे मिठी लॻंदी। श्री राम। कहां बिशन पद गावे गुंग, जतन करे तो भी सुरभंग। उनखे भाव जी ॼाण नाहे त साहिब हिते पंहिंजे लाइ चवनि था, साईं असां गूंगा आहियूं, असां तुंहिंजी वाणी खे उहो सम्झो ई नथा, त उहो भाव ई कीअं भरिजे, उहो सुर बि कीअं मिलायूं असां उन में, ॻायूं बि था त ॿियो। राम तो भी सुरभंग, तो भी सुरभंग। कह पिंगुल पर्वत पर भवन,
कह पिंगुल पर्वत पर भवन, नहीं हो तो उहा उस गवन। श्री राम श्री राम। हिकु भेरे संत कंवरराम साहब जी ॻाल्हि आहे। भाई चंदीराम हुयो जेको कंहिं वक़्तु भाई मंगलाराम सां जी गद्दी ते वेहण वारो हो, पर राजाराम खे मिली वई। शेवा जे सदके कादरपुर में पंचायत तरफ़ां दरबार में वेठल हो। सूरज रसोर भाई मंगलाराम जी घोड़ी ते ॿियो न चढ़ंदो हो, उहो चढ़ंदो हो। भगत साहब जो घोटकी में भजन आहे, भाई चंदीराम पंचायत संगत शहर जी हली आहे, घोटकी पहुती आहे, परे खां नज़र साईं कंवरराम जी पई। उतो चयनि सा भाई चंदीराम इते भेजाएं, सलोक ॾिजाएं। हुनखे वॾी ॼणो हिकु हृदय जे प्रफुल्लता मिली वई। गायक हुयो, अॻे वॾा सलाह कंदा हुआ, भगतनि में रवाज हुया। हाणे जंहिं विषय ते भगत साहब जो मिलन में आवाज़ वञे पियो त ॿुधदा ई आया त कहिड़े कलाम खई बीठो हो, कहिड़े नोह जो, त उन ओड़े क़िस्म जो ॾोहिड़ो ॾिनो। हा, उन प्रमाणिक वाणी जे हिसाब सां उहे सलोक ॾिने, पर वरी कोई हीअं सुर ॾिने उनखे मिलाइण जे लाइ, त उहो सुर उहो रूप वठी न सघियो। छा नमूनो हुयो? बस जीअं न वठी सघियो त भगत साहब चयुसि वेहड़े वेह झंग जा जट फरियादी। भगत साहब जो वातो अखर निकितो। जेके जवान वेठा आहिनि उहे ॿुधाईंदा। पोइ भाई बलराम साहब पोइ जॾहिं भजन बंदि थियो, आस्थान ते आया, अकेला ई थी। मां चवां भगत साहब जो वॼाए छॾी। हुनखे हथे बि पाण ॾिनव, ऐं वरी जंहिंमहिल हेॾो ठप चयुसि यार ख़्याल त मूंखे बि थियो। हाणे हे भाई बलराम खे जवाबु ॾियण लाइ ख़्याल त मूंखे बि थियो, पर ॿुध मथो त चइनिसि, पर ॿुध। तन मध धन मध राज मध, तन मध धन मध राज मध, विद्या मध है हद, जब आवत है राग मध तो सभे मध रद। उन महिल असां राग जे रस में बीठा हुआसीं। राम हा त भाव आयो त उहो जतन करे तो भी सुरभंग, कह पिंगुल पर्वत पर भवन। पिंगलो असां बिना साधन जे, साधन आहे कोन त पिंगला थियासीं। विषयनि में पिंगला थिया पियाऊं। भक्ति जो पासो साधन ई कोन्हे, मथे कीअं चढ़ंदासीं। श्री राम। पर्वत पर भवन, पर्वत ते वञी करे पंहिंजो घर ठाहे, तो वटि साधना सां भक्ति जे मार्ग सां पर्वत प्रभु तो वटि पहुचे। नहीं हो त उहा उस गवन, उन खां हलण नथो थिए। तुंहिंजे वीचारनि में अचे तॾहिं उन मंज़िल ते वठे न, असां विकारनि में आहियूं। श्री राम श्री राम। नहीं हो त उहा उस गवन। हे प्रभु असांजो इहो हाल आहे, कृपा कर, पंहिंजी कृपा कर। इन लाइ जेके पद अची विया, अखियुनि जा, कननि जा, वात जा और जंघनि जा, हेॾे करण वारो कमु कोन्हे, सिर्फ़ु इहो ई करणो आहे। अखियूं ॾिसण वारियूं हुजनि, कन ॿुधण जहिड़ा हुजनि, ॿोलण वारी उहा शइ हुजे, जंघनि सां हितां आयासीं। बस इहे चारे शयूं मन जा साखीअ सां पाण ओड़े नमूने सां असां प्रभु खे ॿाॾायूं। उहा पंहिंजी कृपा करे, जो उहा ॿुधण जी शक्ति बख़्शे, उहा ॾिसण जी शक्ति बख़्शे। भॻवान गीता में चयो ॾिसण ॾिसण इन खे चइबो आहे, जेको मामे सभ खे ॾिसे, सभिनी खे मामे ॾिसे। राम। इहो ई ॾिसण ॾिसण आहे। इन जे माना जेकॾहिं इहो ॾिसण नथो थिए ऐं ॿियाई ॾिसण में आहे, त इहो ॾिसण ॾिसण न चइबो, उहो अंधनारो ॾिसण चइबो। आख़िरी में परमात्मा खे वेनती करता, करतार करुणामय, हे करुणा जा भंडार, कृपा जा सागर, दीन बेनती करे मां तोखां सा दीन आहियां। वेनती कयां थो, मुंहिंजे हथ में इहा ई शइ आहे। नानक तुमरी कृपा तरे। श्री राम। तुंहिंजी कृपा का सवाइ बस जंहिं ते कृपा थिए, कृपा थिए। जंहिं ते कृपा थींदी उहो ई संतनि जी वाणी खे समेटदो, उन नमूने सां संतनि खे ॾिसंदो, उन नमूने सां संतनि सां ॿोलींदो, ॻाल्हाईंदो, ओड़े नमूने सां अदब सां ईंदो, ओड़ी प्रक्रिया सां, ओड़ी भाव सां, तुंहिंजी कृपा सां।
जंहिंखे संत फ़क़ीर सां हलणु नथो अचे उनखे प्रभु सां हलणु छा ईंदो। इहे रमज़ान त संत प्रभु वारनि वटां मिलदियूं न। साईं सां इश्क कीअं कजे, साईं सां प्यार कीअं कजे, साईं ते भरोसो कीअं रखिजे, कहिड़ा कहिड़ा साईं जा गुण आहिनि उहे संतनि मों ई नज़र ईंदा आहिनि। बाबा श्री राम संतनि जे सत्संग मां, संतनि जे ज्ञान मां उन शइ जो ध्यानु हुजे। प्रभु कृपा करे तॾहिं असांजो हिन संसार में निस्तारो थींदो। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के इहा सुखनि जी मणी आहे जंहिंमें हिकु हिकु पद में हेॾो सॼो ज्ञान भरियो पियो आहे। असांखे रस्तो ॾियनि था साहिब, त जिन उन ज्ञान खे हृदय में मन में वसायो उहो सदाईं सुखी रहंदा, सदाईं विश्राम पाईंदा। सतनाम सत श्री राम। किता लोड़िए कम किता लोड़िए कम किता लोड़िए कम तो हर पे आखिए बाबा तो हर पे आखिए बाबा तो हर पे दे संवार कारज दे संवार कारज दे संवार सतगुरु सच साखिए बाबा सतगुरु सच साखिए बाबा सतगुरु सच साखिए Ram Jai Ram
कृष्ण भगवान की, हर हर महादेव की, बजरंग बली की, दुर्गा मैया की, बोल गुरु नानक देव की, सतगुरु वसन घोट की, शहंशाह पातशाह साहिब की, सतगुरु साईं खोताराम साहिब की जय, सच्चे साईं सतनाम दास साहिब की, पूज अमर शहीद साईं काराम साहिब की, पूज सखी बाबा सुदाराम साहिब की, पूज मिथली माता साहिब की, सर्व संतन महात्मान की जय, सर्व संतन को साधो बोलो शिव आयो लाल कयो झूले।